दादू में 5 सालन जी मासूम ॿारड़ी सां ज़्यादती थी आहे। हिन वीडियो में तव्हां हिन ॿार जूं रड़ियूं ॿुधी सघो था। ख़ुदा हाणे दुनिया खे ख़त्म करे या हिन माशरे मां औरत खे ख़त्म करे। हिन मासूम गुल खे अञा ज़िंदगी जी ख़बर ई नाहे पई त हिन सां कहिड़ो ज़ुल्म थी वियो आहे। सभिनी सोशल भाइरनि खे अपील आहे त हिन मासूम ॿारड़ी सां इंसाफ़ लाइ आवाज़ खणे। दादू में 5 सालन जी मासूम अफशा मुस्तोई सां 19 सालनि जे वशी दरिंदे अयाज़ अब्बास पंवर ज़ना करे ज़ख़्मी करे छॾियो। न्याणी खे रत वाईंदे संदसि माउ अस्पताल खणी पहुती त डॉक्टरनी चेकअप कंदे रोई पई। सिंध वासियुनि जो इहो मुतालबो आहे त हिन कुते खे सरेआम फांसी ॾिनी वञे। थोड़ो ॿुधाइजो नंढड़ी सां जेका ज़्यादती थी आहे किथे इहो वाक़ियो पेश आयो आहे, कहिड़ी जॻह? जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि उहे? जवाबदार गिरफ़्तार करे आया आहियूं। वधीक जांच कयूं था त केतिरा मुलविस आहिनि, छा आहे मसइलो। हींअर हिन जो इलाज ज़रूरी आहे। पहिरीं हिन जो इलाज हींअर अस्पताल में घणो टाइम थियो आहे? डॉक्टर आई कान्हे? इलाज खां वधीक थी वियो आहे। बाबू बस